अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ इसमें भलीकार माया का जालाब लो। माया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ। मच साने खिलाफ हज़ारा बिरादरी जो कोयटा में लॻल धरणो चौथे ॾींहुं बि जारी। पोरियतनि जे वारसनि ऐं हुकूमती टीम में ॻाल्हियूं हिकु भेरो ॿीहर नाकाम। मुज़ाहिरीन जो वज़ीर आज़म जे अचण ताईं धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। MWM अॻवाननि जो चवणु आहे त इमरान ख़ान खे पंहिंजो सरबराह सम्झी घुराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म जे हिते अचण सां संदन शान में घटिताई न पर इज़ाफ़ो थींदो। मच वाक़े खिलाफ इस्लामाबाद के डी चौक समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में पिण एहतजाज ऐं धरना जारी। कातिलन के गिरफ्तार करण जो मुतालबो। मच में पोरियतनि जे क़त्ल खिलाफ कराची के मुख्तलिफ हंधनि ते धरना जारी। MA जिन्ना रोड, निमाइश चौरंगी, अब्बास टाउन, कामरान चौरंगी, गुलिस्तान जोहर, यूनिवर्सिटी रोड, मलीर ऐं ड्रिग रोड समेत ॿियनि इलाइक़नि में भी धरना। ट्रैफिक मुअतल। वज़ीर आज़म के खास मददगार शहबाज गिल चवाए तो वज़ीर आज़म इमरान खान की हिदायत से करप्शन जा पैसा वापस करा रहा आहियूं। शहबाज शरीफ मेट्रो बस जो खैर कानूनी छीको दिनो। शहबाज शरीफ के मनपसंद कंपनी मूं खिलाफ केस दाखिल करायो। मूं शहबाज शरीफ की करप्शन सामू आंदी। PDM पारां अॼु बनू में रैली ऐं जलसो करण लाइ तैयारियूं तेज़। जलसे में मौलाना फज़ल रहमान, मरियम नवाज़, महमूद खान अचकज़ई ऐं ॿियनि अॻवाननि जी शिरकत जो इम्कान। मौलाना फजल रहमान जो काफ़िलो बनू रवानो थी वियो। मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त बनू में निकिरंदड़ रैली तारीख़ी हूंदी। PDM में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। वकीलनि जी राय खां पोइ हिकमत अमली तब्दील थी। हिकमत अमली तहत अॻिते वधी रहिया आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा हञा जारी। कोरोना वायरस वधीक 52 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 10,461 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,168 केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,92,594 ताईं पहुतो। मुल्क में फ़ाल केसिस जो अंग 37,740 ताईं पहुतो। 4,46,393 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब। वज़ीर आज़म इमरान खान चवाए त मच साने जे वारसनि खे अकेलो न छॾींदासीं। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। मिठी में ASI जे घर मां मिलियल 2 लाशनि वारो मामिलो। थाणे आॾो चौथे ॾींहुं खां लॻल धरणो केस दाख़िल थियण बाद ख़त्म। SHO मिठी मोहम्मद खान मोतल। पुलिस 2 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल करे वरितो। फरियादी दादो मेघवाड़ पारां घर जे मालिक ASI गुल मोहम्मद सांद ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। ऐं क़ौमी टीम के न्यूज़ीलैंड बे टेस्ट इनिंग्स में 176 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम T20 खां पोइ टेस्ट सीरीज़ भी हाराए वई। मोहम्मद अब्बास 3, आबिद अली 26, हारिस सोहेल 15, अज़हर अली 37, फवाद आलम 16 ऐं कप्तान मोहम्मद रिज़वान 10 रन्सूं ठाहे पवेलियन रवाना थी विया।